शिकारपुर डी एक्सीलेंट ग्रामर हाई स्कूल शिकारपुर के प्रिंसिपाल पारां साल में 4 ॾींहं मुक़ररु थियल शागिर्दनि में क्रिकेट मैच फुटबॉल विकेटनि ऐं ॿियनि रांदियुनि जा मुक़ाबला कराया। उन सिलसिले में 2020 के पहिरें महीने में शाहीबाग में नाइट क्लास ऐं मैट्रिक क्लास के शागिर्दनि में क्रिकेट टीम जा मुक़ाबला थिया, जॾहिं त 8 क्लास ऐं 7 क्लास के शागिर्दनि में भी क्रिकेट जा मुक़ाबला कराया विया। क्रिकेट में नाइन्थ जे शागिर्दनि मैट्रिक के शागिर्दनि के शिकस्त ॾेई सरसरी हासिल कई, जॾहिं त ॿिए पासे 8 क्लास के शागिर्दनि 7 क्लास के शागिर्दनि के शिकस्त ॾेई रांदि खटे वरिती। उन सिलसिले में स्कूल के प्रिंसिपाल मुमताज़ भुट्टो, टीचर साईं माजिद शाह ऐं साईं रिज़वान शाह, अब्दुल वहीद भुट्टो, मुनवर शाह ऐं जलालुद्दीन चनो समेत शागिर्दनि शिकारपुर न्यूज़ रिपोर्टर नवीद सोमरो की रिपोर्ट में शिकारपुर न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं त थधि जी मौसम बि हुई ऐं असां चयोसीं त ॿारनि खे इंजॉय करायूं, उन करे परमिशन न वठी सघियासीं। जेकॾहिं परमिशन 2-3 ॾींहं अॻु में वठणी पवंदी आहे, जेकॾहिं असां वठूं हा त शायदि परमिशन मिली वञे हा, पर हे असां इमरजेंसीअ में हिन खे ॿारनि खे इंजॉय करण जे लाइ एंटरटेन करण जे लाइ असां हीउ प्रोग्राम रखियोसीं। ऐं सुबुह असां हिन ॿारनि खे हिते वठी आयासीं, बॉइज़ खे, ऐं गर्ल्स जे लाइ असां हुते पंहिंजो मैदान आहे स्कूल जो, उते असां मुख़्तलिफ़ रांदियूं उन्हनि खे अॼु करायूं आहिनि। जीअं टग ऑफ वार आहे, स्पून्स आहे, या रेस आहे, या मुख़्तलिफ़ रेसिस जेके आहिनि उहे उन्हनि खे शागिर्दनि जूं, या बैडमिंटन आहे, उहे असां हुते शुरू करायूं आहिनि। ऐं असां 3 ॾींहं प्रोग्राम जेको आहे हलाईंदासीं ऐं साल में। ऐं नर्सरीअ जो जेको आहे उहो असांजो जुमे छंछर ते आहे, नर्सरी KG, KG1, KG2। ऐं हर साल जेको आहे असां पेरेंट्स डे या प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन उहो असांजो फेबरवरी में आहे, उहो असां सेलिब्रेट कंदा आहियूं। ऐं हर साल 4 ॾींहं जेको आहे स्पोर्ट्स। हे जेके मुंहिंजे चौगिर्द राउंड ग्राउंड ऐं ग्रुप बीठो आहे, सभु मुंहिंजे 9th क्लास जा स्टूडेंट आहिनि जेके तमामु होनहार महिनती आहिनि ऐं हिन वक़्तु हे फाइनल में पहुता आहिनि। ऐं हिननि खे फाइनल में पहुचण जी सभिनी खे कांग्रेस मुबारकबाद, ख़ुशि त थियो। ऐं हिन वक़्तु हिन खे हिकिड़ी नसीहत ॾिनो, हिननि पंहिंजे क्लास खां वॾे क्लास मैट्रिक खे शिकस्त ॾेई करे फाइनल में पहुता आहिनि। दरमियाने रस्ते ते हलनि ऐं हिकिड़ी ॻाल्हि जी यादगिरो पंहिंजे ज़हन में रखी छॾनि सभई त विनर्स डोंट क्विक एंड क्विकर्स नेवर विन। जेके बि विनर्स हूंदा आहिनि दे डू नॉट क्विक, उहे कॾहिं बि तकड़ न कंदा आहिनि, ऐं जेके बि क्विकर्स हूंदा आहिनि उहे कॾहिं बि विनर न थींदा आहिनि। तंहिंजे करे तकड़ न कनि, स्लो एंड स्टडी करे विन करनि रेस इन क्रिकेट जी इंशाअल्लाह। पुछो ॿियो क्वेश्चन। असांजो टोटल 80 स्कोर थियो। असांजी बैटिंग न हली, तंहिं हूंदे बि लीडिंग करे असां बॉलिंग हलाए अहिड़ी तरतीब सां हलायोसीं इंशाअल्लाह जो अटैक बॉलिंग करे हुननि सभिनी खे असां ऑल आउट करे छॾियोसीं ऐं ओवर बि 2-3 बॉल। जीअं त असांजे स्कूल में ग्राउंड बि आहे, उहो उनजे करे असां बॉइज़ खे वठी ईंदा आहियूं शाहीबाग में, त जीअं गर्ल्स असांजूं सेपरेट पंहिंजूं गेम्स ऐं एक्टिविटीज़ करे सघनि। सर 9th मैट्रिक 8th ऐं 7th क्लास जी 4 टीमां असां ठाहियूंसीं। 9th ऐं मैट्रिक जी पहिरीं जेको राउंड थियो उन में 9th क्लास जेको विनर थियो, 9th क्लास 80 स्कोर कयो, उनजे एवज़ में मैट्रिक वारा 53 स्कोर ते ऑल आउट थी विया। नॉकआउट सिस्टम जा 4 राउंड ठाहियासीं ऐं 7th ऐं 8th जी मैच थी, जंहिंमां 7th क्लास हाराए वियो ऐं 8th विनर थियो। सुभाणे इन जी फाइनल कराईंदासीं इंशाअल्लाह। इहे 4 ॾींहं असां वटि इहे स्पोर्ट्स हलंदा आहिनि, एक्टिविटीज़ हलंदियूं आहिनि। सुभाणे 9th ऐं क्लास 8th जी फाइनल थींदी।